अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब्दुल सबक खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान अफ़गानिस्तान खे ॿियनि ते इल्ज़ाम न हणण जो मशवरो ॾेई छॾियो। अफ़गानिस्तान में अमुन अमान जी ज़मानत नथा ॾेई सघूं। ॿियनि जी नाकामियुनि जो पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाइण अफ़सोसनाक अमल आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान में पायदार अमुन चाहे थो। असां सिर्फ़ अफ़गान अमुन अमल में सहूलतकारी करे सघूं था। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, पाकिस्तान सम्झे थो त अफ़गान मसइले जो वाहिद हल ॻाल्हियूं आहिनि। पाकिस्तान में घुरायल कॉन्फ्रेंस अफ़गान सदर जी दरख़्वास्त ते मुलतवी कई। भारत इसराइतो रद्द अमल न ॾिनो ऐं असांजी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो। दासू वाक़े जी जांच मुकमल करे वरिती आहे। भारत इसराइल ऐं NDS जी साज़िशुनि खे गॾिजी नाकाम बणाइणो आहे। CPEC में रंडक कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। कानून जी भञकड़ी ते कानून हरकत में ईंदो। अपोज़िशन खे सम्झ ई न अची रहियो आहे त ईंदड़ 6 महीननि में ख़िते जी सूरतहाल छा थियण वारी आहे। भारत ऐं इसराइल असांजे अमन सां खेॾणु चाहिनि था। 13 अगस्त वारो जलसो मुलतवी करण जो ऐलान कयां थो। NCOC जी SOPs ते सख़्तीअ सां अमल कयो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, नवाज़ शरीफ़ खे ॾे वापसि अचणु घुरिजे। इक़्तिदार छॾींदे ई मुल्क छॾे भॼी वेंदा आहिनि। इक़्तिदार में हुजनि त भड़कियूं हणंदा आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां नाणे वारे वज़ीर शौकत तरीन ऐं ख़ासि मददगार उस्मान डार जी मुलाक़ात। कामयाब पाकिस्तान प्रोग्राम बाबति ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जो कामयाब प्रोग्राम तहत रिलीफ जो दायरो वधाइण जी हिदायत। इमरान ख़ान चवे थो, ग़ुर्बत जे ख़ात्मे लाइ समूरा हुकूमती वसीला इस्तेमाल कया वञनि। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन जो चवणु हो त मंसूबे खे हतमी शक्ल ॾिनी पई वञे। जल्द लॉन्च थींदो। मुस्तहकन खे वॾे पैमाने ते रिलीफ फ़राहम कयो वेंदो। ऐं 1 अक्टूबर खां बिना कोरोना वैक्सीनेशन जे रेलवे सफ़र ते पाबंदी लागू। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि NCOC जो इजलास। कोरोना जी सूरतहाल ऐं कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन ते ग़ौर। NCOC तरफ़ां रावलपिंडी ऐं पिशावर में कोरोना केसिस वधण ते ॻणतीअ जो इज़हार। वार बिराज ऐं उन मां निकिरंदड़ शाख़ुनि में पाणी खोट बाद पाणी चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन। MP सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान चांडियो जी निगरानी में पाणी चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। आबादगारनि पारां लॻायल गैर क़ानूनी पाइप मशीनरी ज़रिए हटाया विया। पठान ख़ान बुलाणी, हाज़िर ख़ान बुडाणी, हुसैन वराणी, ज़ुल्फ़कार चोलियाणी ऐं तारिक चोलियाणी पारां लॻायल गैर क़ानूनी पाइप मशीनरी ज़रिए कढिया विया।